अस्सलाम वालेकुम। अॼु जी मुंहिंजी नंढड़ी वीडियो आहे ॿारनि जे लाइ। ॿार कीअं था पढ़नि सबक। कोविड खां पोइ महीने ॾेढ खां पहले मुंहिंजी महिनत बुनियादी आवाज़ पढ़ाए अल्फ़ा खां वठी 52 अखरनि जा हर हिकु अखर जा अलॻि अलॻि करे। उनखां पोइ कल्ह मूं हिननि खे पहिरियों सबक ॾिनो त उहे सबक कीअं यादि करे आहिनि, उहे हिननि लफ़्ज़नि खे हिजे करे सघनि था या नथा करे सघनि, उहो असां अॼु ॾिसूं था। ठीकु आहे। मुस्तफ़ा स्टैंड अप। ही लफ्ज़ कहिड़ो आहे? हिन में आवाज़ केतिरा आहिनि? 3। शाबाश। आमिर स्टैंड अप। ही कहिड़ो लफ्ज़ आहे? शाबाश। घणा आवाज़ आहिनि? कहिड़ा कहिड़ा? विचों आखिरी आवाज़ कहिड़ो आहे? यूं। शाबाश। यूं में अखर कहिड़ा कहिड़ा आहिनि? शाबाश, वेरी गुड। गुलाम रज़ा तूं ॿुधाईंदे ही कहिड़ो लफ़्ज़ आहे जी?